उन्हनि खे गुम करे छॾियो। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां सां लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सुजावल जिले में बदामणी जी जेका सूरत आहे उहा इंतहाई ख़राब थींदी पई वञे। ख़ासि तौर ते SSP सुजावल अमीर सऊद मक्सी सुजावल जिले खे मुकमल तौर ते ॾुहारियुनि जे हवाले करे छॾियो आहे। सुजावल जिले जो अवाम ॾुहारियुनि जे रहम करण ते छॾियल आहे, जंहिं करे ॾोही सरगर्मियूं जेके राति जे वक़्तु थींदियूं हुयूं हाणे ॾींहं खे वारदातूं थियणु शुरू थी वियूं आहिनि ऐं माण्हू पाण खे अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार महसूसु करणु लॻा आहिनि। अॼु दड़े वेझो बिल्कुलु दड़ो बठोरो रोड ते निजी कंपनी जो जेको सेल्समैन आहे गनी गौर ऐं उन सां गॾोगॾु उनजो ड्राइवर आहे, उनजी जेका कहिड़ी वेन आहे उनखे रोके मोटरसाइकिल सवार 2 हथियारबंदनि ॾींहं ॾिठे शहर जे बिल्कुलु भरिसां उन्हनि खां हथियारनि जे ज़ोर ते उनखे जगमाल बणाए उन्हनि खां 2.5 लख रुपया रोक मोबाइल फ़ोनूं फुर करे फ़िरार थी रहिया हुआ। जंहिंखां पोइ शहरियुनि मुर्सी करे हिमत करे कलाक ताईं उन्हनि जो पीछो करे उन्हनि खे दौड़ाए ॿिनि फोरुनि खे पकड़े वरितो आहे, जिन खे दड़ो पुलिस जे हवाले कयो वियो आहे। पर पुलिस जी सूरत इहा आहे त पुलिस जेको ॿिनी पकड़ियल जेके जवाबदार आहिनि फोरू उन्हनि खे गिरफ़्तार करण खां पोइ नामलूमत मुंतक़िल करे छॾियो आहे। थाणे ते खणी वञण जे बजाए SHO पंहिंजे प्रोटोकॉल में पंहिंजे मोबाइल में खणी उन्हनि खे घुमाईंदो वञे पियो दड़े में, कॾहिं बेले रोड ते, कॾहिं मुख़्तलिफ़ हंधनि ते। पर फ़िरियादी जो केस दाख़िल करण लाइ पुलिस तयारु न आहे, जंहिं करे शहरियुनि में अदम तहफ़्फ़ुज़ वारी सूरत पैदा थी वई आहे। शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उते वापारी गॾु थियल आहिनि। दड़ो थाणे ते उन्हनि जी चवण आहे त उहे काफ़ी वक़्त खां वठी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार रहिया आहिनि। पर अॼु ॾींहं ॾिठे जेका इहा वारदात थी आहे पुर जी, जंहिं बाबति SSP ऐं SHO खे बर वक़्तु आगाह कयो वियो, पर उन हवाले सां को बि तहरक न वरितो वियो आहे। ॾुहारियुनि खे शहरियुनि मुर्सी करे हिमत करे पकड़ियो आहे, पर पुलिस उन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ तयारु न आहे। ऐं सॼो ज़िलो सुजावल जेको हिन वक़्तु जेको ॾुहारियुनि जे रहम करण ते छॾियल आहे, आम माण्हू वापारी तबिको आम शहरी पाण खे जेको अदम तहफ़्फ़ुज़ वारी सूरत में महसूसु करण लॻा आहिनि। ऐं शहरी जेके सख़्तु परेशान हाल आहिनि, शहरी मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे हिन वक़्तु दड़ो थाणे ते पहुतल आहिनि। पर फ़िरियादी उते दड़ो थाणे ते पहुतल आहिनि, पर पुलिस न जवाबदारनि खे ज़ाहिर करण लाइ तयारु आहे, न उन्हनि जो केस वठण लाइ तयारु आहे। वॾी महिरबानी अव्हां जी महबूब बिरोही तफ़सील ॾियण लाइ।